प्यारे गुर साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे। अज जे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता ते पाण सत्संग करे रहिया आहियूं। 18 अध्याय हली रहियो आहे, समाप्ति जो अध्याय। असां कल्ह ताईं ॿुधोसीं, अॼु 61 नंबर श्लोक ॿुधंदासीं। इहो प्रसिद्ध भी आहे श्लोक ऐं सुठो श्लोक आहे। ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, भ्राम्यन् सर्वभूतानि यंत्रारूढ़ानि माया। श्री कृष्ण भगवान अर्जुन के चएस तो, हे अर्जुन, जेको ईश्वर आहे न, वो सभिनी जीवन जे हृदय में स्थित आहे। ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति। प्रसिद्ध श्लोक भी आहे ऐं सार हिक श्लोक में ॾाढो कुछ सार समायल आहे। प्रभु परमात्मा सभिनी जे हृदय में स्थित आहे। असां हिन खां पहिरीं ॿुधोसीं 60 नंबर श्लोक में कि स्वभाव जेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम न इच्छसि यत् मोहात् करिष्यसि अवश्य अपि तत्। भगवान कृष्ण चयो हो अर्जुन खे कि अर्जुन, हिक मुंहिंजी इच्छा आहे ऐं हिक तुंहिंजी खुद जी अहंकार जी इच्छा आहे। अहंकार त विच में अची वियो, इहा अहंकार जी इच्छा मटिजंदी रहंदी आहे। पर हिक ॿी बि इच्छा थींदी आहे, स्वाभाविक माण्हूअ जी जेका प्रकृति हूंदी आहे, माण्हूअ जो जहिड़ो नेचर, जहिड़ो हुनजो स्वकर्म हूंदो आहे, माण्हू उहो ई कंदो आहे। उनजो उहा प्रकृति कराए करे ई रहंदी उनखां। त हिक उहा इच्छा आहे तुंहिंजी, जेका तुंहिंजो स्वभाव तोखे प्रेरित कंदो, ऐं हिक मुंहिंजी बि इच्छा आहे जेका मां तोखे चवां थो। ॿई हिकु ई आहिनि। तुंहिंजी प्रकृति, तुंहिंजे स्वभाव जी इच्छा भी आहे कि तूं युद्ध कर, लड़ाई कर, क्षत्रिय धर्म, ऐं मुंहिंजी भगवान जी भी इच्छा है कि लड़ाई कर। पर विच में अहंकार तो अची वञे। वो अहंकार कॾहिं चवंदो लड़ाई कंदुमि, कॾहिं चवंदो न कंदुमि, वरी कॾहिं चवंदो कंदुमि। त हिनखे त कर साइड। हाणे बाक़ी बचियूं ॿ इच्छाऊं, हिक प्रकृति जी तुंहिंजी, ॿी मुंहिंजी, ॿई सेम आहिनि। युद्ध त करणो ई पवंदई। मुंहिंजी इच्छा भली न बि तूं रख, मुंहिंजी आज्ञा न मञ, पर तुंहिंजो क्षत्रिय धर्म तोखां लड़ाई कराईंदे। हीअ लड़ाई न कंदे त ॿी कंदे ऐं वरी अची वेंदे। अगर तोखे लड़ाई करणी आहे, करणी ई पवंदई, त मुंहिंजी इच्छा अनुसार छो नथो करे, मुंहिंजे चवण सां छो नथो करे। असांजे लाइ भी इहा शिक्षा आहे कि प्रकृति भी असां खां कम कराए वठंदी। मूंखां सत्संग प्रकृति कराईंदी, व्यापारीअ खां व्यापार कराईंदी। त उहो पहिरीं छो नथो ईश्वर जो इशारो समझी करे पहिरियों ई छो नथो करे जीव। कम उहो ई, क्रिया उहा ई कयूं, पर ईश्वर जो आदेश समझी करे
त बिल्कुल जीवन मटिजी वेंदो। परतंत्रता समाप्त थी वेंदी, स्वतंत्रता शुरू थी वेंदी, भगवान जी शरणागति शुरू थी वेंदी, स्वाधीनता अची वेंदी, मुक्ति अची वेंदी, आनंद हल्कोपन अची वेंदो। त हाणे प्रश्न तो पैदा थे असां जे लाइ कि वो परमात्मा असां तैयार आहियूं परमात्मा जी इच्छा मञण लाइ। असां तैयार थी चुका आहियूं न कि भगवान जेका आज्ञा कंदो असां उहो ई कंदासीं। एतिरो ॿुधण खां पोइ जेका हू आज्ञा कंदो, जीअं हू असांखे चवंदो तीअं कंदासीं। त ख़बर कीअं पए कि हू छा थो चए असांखे? अचे पियो बीठो पर असां अहिड़ी कुछ परिस्थिति आहे न, पर लेकिन अंदर में हले पियो कि भीतर सां जेके ॿ आवाज़ूं अचनि थियूं त उन मां हिकु आवाज़ परमात्मा जी, हिकु मन जी आवाज़। उहो ई त आहे। ईश्वर सर्वभूतानां हृदय अर्जुन तिष्ठति। भगवान आज्ञा कंदो आहे असांखे, उहो ई सम्झण जो ही फार्मूलो आहे कि कीअं आज्ञा कंदो आहे, किथे वेठो आहे, कहिड़ी फ्रिक्वेंसी आहे, ये उहो ई आहे। भगवान तो चए, कृष्ण भगवान तो चए, ईश्वर सर्वभूतानां हृदय अर्जुन तिष्ठति। कृष्ण हाणे ईअं नथो चए कि मां सभिनी में वेठो आहियां, छो त कृष्ण खे लॻो कि अर्जुन जेको आहे शायदि मुंहिंजी ॻाल्हि खे एॾो महत्व नथो ॾे, जो बार बार पियो थो मूंखे चवणो पए, बार बार, ऐं ही पियो थो हा हूं करे। शायदि हिनखे हू आहे कि कृष्ण भगवान कोन्हे, बार बार पंहिंजी शरण में अचण लाइ थो चए। जहिड़ी तरह कोई संत महात्मा जेसिताईं जीअरो हूंदो आहे, जो स्वामी राम सुखदास चयो आहे, कोई संत महात्मा धरतीअ ते हूंदो आहे त हुनजे आस पास रहण वारा हुनजी क़दुरु कोन कंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो हलियो वेंदो आहे पोइ रोअंदा बि आहिनि, पोइ हुनजूं वरसियूं बि मल्हाईंदा आहिनि, पोइ यादि बि कंदा आहिनि, पोइ गुण ई गुण, पोइ अफ़सोस बि कंदा आहिनि। इन जो मतिलबु मानवी स्वभाव अहिड़ो आहे कि जेको साम्हूं आहे उनजी वैल्यू कान्हे, जेको दूर आहे उनजी वैल्यू आहे। तॾहिं त शहर जो माण्हू कॾहिं होॾां वेंदो आहे, आनंदपुर, कॾहिं ब्यास, कॾहिं दिल्ली समागम में, ऐं शहर में न, छो त दूर जो वणंदो आहे। तॾहिं कृष्ण भगवान हाणे जंहिं सॼी गीता में पाण खे भगवान चयो कि मुंहिंजी शरण में अच, उहो हाणे इहो नथो चए कि मां भगवान आहियां या मुंहिंजी शरण में अच। उहो चएसि थो अर्जुन ईश्वर जी शरण में वञ। ईश्वर परमात्मा उहो कोई ॿियो आहे, तुंहिंजे हिसाब सां मां कोन आहियां, कोई ॿियो आहे, जेको बि आहे उन ईश्वर जे शरण में वञ। वो ईश्वर सभिनी जे हृदय में वेठो आहे सब जे दिल में पाण परमात्मा। ये थोड़ी समझण जी ॻाल्हि आहे, हृदय जी ॻाल्हि आहे, छो त हृदय में वेठो आहे। त हृदय माना दिमाग़ न, हृदय माना मन भी न, हृदय माना शरीर जी काई शय न, हृदय माना अंतःकरण भी न मन, न बुद्धि, न चित्त, न अहंकार। हृदय अलग शय अथव। उन हृदय के पहचानूं असां। हृदय आहे त सही, पर उन में कोन ईंदो, एक्सरे में न ईंदो, MRI में भी हृदय नज़र न ईंदो।
भगवान इहो चई छॾियो कि ईश्वर सभिनी जे हृदय में वेठो आहे, तिष्ठति, स्थित आहे। उहो प्रेरणा कंदो आहे, उहो आदेश ॾींदो आहे, उहो चवंदो आहे। जीअं तव्हां ॿुधायव, तव्हां चयव, उहो ॻाल्हाईंदो आहे। असां सभु अर्जुन आहियूं, उहो कृष्ण असांजे अंदरि वेठो आहे। उहो चवंदो आहे हाणे हीअं कर, हीअं न हीअं कर, पर असां उनजी कोन ॿुधंदा आहियूं। छो न ॿुधंदा आहियूं? छो त असां हृदय में वेठल परमात्मा खे छा ॾिसंदासीं? असां हृदय सां जीअण ई छॾे ॾिनो आहे। हृदय सां ई बि माण्हू जीअण शुरू करे त बि सुठो। माण्हू हृदय सां नथो जीए ॾिजो, या बुद्धीअ सां या अहंकार सां। हिन प्रकृतिअ जे वश थी करे मनुष्य हले पियो थो। हाणे भगवान छा थो चए? भगवान चए थो कि मां त हिन जे हृदय में आहियां, सदाई गॾु आहियां, पर हिनखे मां नथो वणां, न को हिन जो मूं ॾे ध्यानु आहे। हीअ त पंहिंजे शरीर में ई स्थापित आहे, शरीर खे सभु सम्झंदो आहे, पोइ शरीर जे स्वभाव अनुसार कर्म कंदो आहे, कर्म अनुसार प्रकृति हुनखे फल ॾींदी आहे। ही हुन में बि घुमंदो रहंदो आहे। जीअं कोई माण्हू गाॾीअ में घुमे, कार में घुमंदो हुजे, कार जेॾां वठी वञे, ड्राइवर जेॾां वठी वञे, या पाण ड्राइवर खे आदेश करे कि अॼु हेॾां हल, अॼु हिन पासे हल। तहिड़ीअ तरह मनुष्य हिन शरीर रूपी कार में घुमंदो रहंदो आहे। ऐं हिन जो साथी अहंकार, दोस्त बि वेहंदा आहिनि न कार में, अहंकार, बुद्धि, ये सब माना हिन जीव जे अंदर परमात्मा स्थित आहे, पर उहो घुमंदो कान्हे। घुमंदो वरी जीव आहे, वेठो हू आहे परमात्मा हृदय में, पर घुमंदो उहो कान्हे। भ्रमण उहो कोन कंदो आहे, भ्रमण जीव कंदो आहे। ऐं जीव खे भ्रमण कराईंदी आहे हीअ माया, हीअ प्रकृति। त उहा प्रकृति कंहिंजी आहे? कंहिंजे आदेश सां कमु कंदी आहे? परमात्मा जे। त हिते कृष्ण भगवान चए थो मां गॾु वेठो आहियां हमरा सां, पर हू घुमे थो मुंहिंजी प्रकृतिअ जे द्वारा, मूंसां ॻाल्हाए कोन थो। मां जेका प्रकृति ठाही आहे, उन प्रकृतिअ जी शक्तिअ सां ई भ्रमित पियो थो, भ्रमण पियो थो करे, घुमे फिरे पियो थो। त कृष्ण भगवान ईअं ई चयो आहे कि मुंहिंजी माया सां ही भ्रमण, हिनखे मां भ्रमण कराईंदो आहियां। हिनखे ईअं सम्झो कि कोई पीउ पंहिंजे पुट खे कार वठी ॾे, ऐं पाण बि हुन कार में वेठो आहे पुठियां पीउ, ऐं पुट हलाए पियो थो कार। पुट खे अहंकार आहे कि मुंहिंजे पीउ खे कार हलाइण कोन ईंदी आहे, ऐं जबकि वठी उन ॾिनी आहे। पुट खे लॻे थो मुंहिंजे पीउ खे अञा कार हलाइण कोन ईंदी आहे, तो पीउ वेठो आहे गॾु, पर उनखे भुलिजी चुको आहे छोकिरो। कार पियो थो हलाए एक्शन बाजीअ सां, केॾी महिल स्पीड वधाए थो, केॾी महिल ॾेखारे थो पंहिंजो पाण खे, नज़ारा ॾिसंदो थो हले, गाना पियो थो ॿुधे कार में। ऐं कुझु माण्हू ॾिसनि बि था हिनखे कि सुठी कार में घुमे पियो थो। इन सभिनी चक्कर में छोकिरो पंहिंजे पीउ खे भुलिजी वियो। उहा ई स्थिति असां जीवन जी आहे। असां हिन शरीर में वेठा आहियूं, परमात्मा शरीर ॾिनो आहे, परमात्मा जी माया शक्तिअ सां हलूं पिया था, श्वास खणूं पिया था, घुमूं फिरूं पिया था, पर हुन परमात्मा खे भुलिजी बि वेंदा आहियूं। ऐं कॾहिं कॾहिं उनखे ॿुधाइण बि लॻंदा आहियूं कि ॾिठई कि
कीअं हलाई कार, इहा ग़लती असां पिया था कयूं। सभु कुझु हुनजो ऐं उनखे पिया था ॾेखारियूं। उनजी मंदर में वञी करे थोरो दान पुण्य करे भॻवान खे था ॿुधायूं कि ॾिठई सभिनि खां वधीक मां ॾिनो थी मैं 500 जो नोट। कृष्ण भगवान तो चए सभिनी माण्हुनि जे हृदय में परमात्मा वेठो आहे, उहो कुझु ॻाल्हाईंदो आहे, निर्देश ॾींदो आहे कि हाणे हीअं न कर, हीअं कर। जीव खे घुर्जे कि कार में जेको वेठो आहे, कार खे उते ई छॾे करे पंहिंजे पीउ जे चरणनि में झुकी वञे। जीव खे घुर्जे शरीर वारी कार छॾे करे, अहंकार वारी गाॾी छॾे करे जेको भगवान वेठो आहे उनजे चरणनि में शरणागत थी वञे। पोइ कार जेॾा वञे भली वञे, लही वञे कार मां, पीउ खे न छॾे, जीव ईश्वर खे न छॾे, उनखे पकड़े। हाणे इहो सभु कीअं थींदो? हे त रूपक में मां चई वियुमि। इहो ईअं थींदो कि हृदय जे तरफ वञणु शुरू कयूं। दिल की आवाज सुन, असां हृदय जो आवाज ॿुधणु शुरू कयूं। हृदय ॻाल्हाईंदो आहे। हृदय ॻाल्हाईंदो आहे, पर उनजी भाषा ॿी हूंदी आहे। भाखिया भाव, भाव जी भाषा हूंदी आहे। दिमाग़ सां त हर को पियो थो जीए, चालाकीअ सां फ़ाइदो नुक़सान त हर को पियो थो ॾिसे, कंहिंमें फ़ाइदो आहे। पर दिल सां जीअण, हृदय सां जीअण रिस्की बि आहे। मुश्किल भी आ, अज्ञात भी आ। उनमें टपो ॾियणो आहे जिते ॿिया ॿी भीड़ कान्हे, का वधीक माण्हू कोन्हनि उते, नज़र भी कोन थो अचे उहो परमात्मा। पर हृदय त नज़र अचे थो असांखे। हृदय खां शुरू थींदो परमात्मा जो दर्शन। असां पहिरीं अगरि हृदय सां जीअण शुरू कयूं, तब हृदय सां जीअण लाइ अहंकार छॾणो पवंदो ऐं बुद्धि चालाकी छॾणी पवंदी। माण्हू संसार सां चालाकी कंदे कंदे पंहिंजो पाण सां भी करणु लॻंदो आहे। ॿियनि खे धोखो ॾींदे ॾींदे पोइ पंहिंजो पाण खे भी धोखो ॾींदो आहे। घटि में घटि पंहिंजो पाण खे त न ॾियूं, पाण खे त सच्चाई पतो हुजे। जेॾी महिल असां अकेला हुजूं ओॾी महिल त हृदय सां जीऊं, ओॾी महिल त हृदय जी आवाज़ ॿुधूं कि असांजो हृदय छा थो चए। बसि उन हृदय जे पुठियां ई वेठो आहे प्रभु परमात्मा। उहो असांखे निर्देश कंदो रहंदो आहे। अचो हिकु भॼन ॻायूं। वेठो आहे सभ जे दिल में पाण परमात्मा, पाण परमात्मा। घट घट जे अंदर बोले पई आत्मा, घट घट जे अंदर बोले पई आत्मा। वेठो आहे सभ जे दिल में पाण परमात्मा, पाण परमात्मा। घट घट जे अंदर बोले पई आत्मा, ओ घट घट जे अंदर
मुख सां भोड़ो बोले, मन में धीरज धार तू, पहुंची मेरे पार तू। कंदो रहो सदाई भलाई, बड़ी धर्मात्मा, बड़ी धर्मात्मा, घट घट जी अंदर बोले पई आत्मा, ओ घट घट जी अंदर बोले पई आत्मा। वचनन में गुरुदेव जी, रख श्रद्धा विश्वास तू, वचनन में संतन जी, पकतो ज्ञान साईं चेतर, प्यारा पवने पास तू, पकतो ज्ञान साईं चेतर, इहा मुझी अरदासया, हरि दर्शन जी प्यासया, नालो मिठो नाम जो, जप्या दीह रात मां, जप्या दीह रात मां, वेठो आहे सभ जे दिल में, पाण परमात्मा, पाण परमात्मा, घट घट जी अंदर बोले पई चौरासी लख जूण में, आनंद रिस भगवान तू, चौरासी न्यास ऐं निर्णत रखी, सबके दे सन्मान तू, कनहिन पर अभिमान तू, दाता जो धर ध्यान तू, मुखी न जाए सुमति, बोलिया मिठी लात मां, बोलिया मिठी लात मां, घट घट जी अंदर बोले पई आत्मा, बोले पई आत्मा। त वेठो आहे सभ जे दिल में, पाण परमात्मा, सभिनि जे अंदर वेठो आहे, पर कहिड़े हंधि वेठो आहे? हृदय में। हूअं त सर्वव्यापक आहे, परमात्मा हर हंधि मौजूद आहे, पर जहिड़ीअ तरह जल मौजूद आहे पृथ्वीअ ते हर हंधि, तॾहिं बि उहो मिलंदो आहे खूह मां या नदीअ मां, कंहिं ख़ासि जॻह तां। तीअं ई परमात्मा आहे त सर्वव्यापक,
पर तॾहिं बि उहो निकिरंदो आहे हृदय मां, ऐं माण्हू हृदय ॾेई कोन निहारींदो आहे, बाक़ी ॿिए हंधि सभु निहारींदो आहे, ॿिए हंधि जाचींदो परखींदो। संत ॿुधाईंदा आहिनि दृष्टांत कि हिकिड़ो ठॻो हो, उहो हिकिड़े व्यापारीअ पुठियां लॻी वियो। उहो व्यापारी ॿिए शहर में वियो व्यापार जे कम सां, त ठॻो हुनजे पुठियां लॻी करे ऐं चयईंसि, साईं मूंखे नौकरीअ ते रखो पाण सां गॾु, मां तव्हां सां गॾु हूंदुमि त मूंखे बसि तव्हां रोटी ॾिजो, ॿियो कुझु बि न। त व्यापारी चयईंसि, हल काई दिक़त कान्हे। पोइ हिकु धर्मशाला में रुकिया भई। उन व्यापारीअ पंहिंजी पोटली कढी जंहिंमें पैसा पिया हुआ, पैसा कढी हिनखे ॾिनईसि, पैसा वञी नाश्तो वठी आ बाज़ार मां। पोइ ठॻ वियो, मन में सोचई पैसो त आहे हिन वटि, इहा पोटली हिनजी हथ कबी। नाश्तो वठी आयो, ॾिठई हाणे पोटली नज़र नथी अचे। उन व्यापारी चयईंसि, हाणे मां वञा थो सनानु करण, पोइ तूं वञजां। उहो जीअं ई सेठ सनानु करण वियो, ठॻ हुनजी सॼी पेती खोले करे चेक करण लॻो, किथे बि पोटली नज़र कोन आयसि। वापसि बंदि कयईं। पोइ वापसि सेठ आयो, चयईंसि, हाणे तूं सनानु करे आ। हाणे उहो सनानु करे जीअं निकितो ठॻ, त छा ॾिसे सेठ पैसा पियो थो ॻणे। ठॻ चई, ॾाढो कंफ्यूज़न आहे, मां ॻोल्हियो त मूंखे मिलियो ई कोन्हे धन, पर काई ॻाल्हि कान्हे। ईअं हर बार ईअं थिए, ठॻ सनानु करे अचे त हू पैसा पियो ॻणे सेठ, ऐं जेॾी महिल सेठ सनानु करण वञे ऐं ही हिनजी तलाशी वठे बिस्तर जी विहाणनि जी, हिनखे मिलेसि ई न पोटली। आख़िर तंग थी करे व्यापारीअ जे पेरनि ते किरियो, चयईंसि, मुंहिंजा पीउ मां ठॻ आहियां, पर मूंखे इहो ॿुधाए अहिड़ी कहिड़ी जॻह ते पियो पैसा रखी जो मूंखे न पिया मिलनि। मां त हर तुंहिंजी शइ चेक कई, पेती, तुंहिंजो विहाणो, चादर, कुर्तो। त व्यापारी चयईंसि, मुंहिंजो त सभु चेक कई, कॾहिं पंहिंजो बिस्तर चेक कई? मां तुंहिंजी पेतीअ में लिकाए रखंदो हुअमि पोटली, छो त मूंखे ख़बर हुई तूं मुंहिंजी जांच पड़ताल कंदे, चेकिंग कंदे, पर पंहिंजी पेती कोन्हे चेक कंदे, मूंखे पक हुई, इन करे मूंखे जॻह सेफ लॻी। भॻवान बि पंहिंजो पाण खे असांजे हृदय में लिकाए रखियो आहे। हुनखे ख़बर आहे कि ॿिए हंधि ताका झांकी कंदो, कॾहिं भीतर कोन ॻोल्हे ॾिसंदो। ऐं जंहिं ॾींहुं इंसान भीतर में ॾिसणु शुरू कयो, उनखे परमात्मा जो आवाज़ अची वेंदो। हृदय जे दरवाजे सां, मोरे हृदय बसो गोपाल, हृदय में वसे थो परमात्मा। माण्हू केॾो बि भॼ डुक करे, जप करे, तप करे, जप भी कयो आहे, तप भी कयो आहे, पर प्रभु किथे आहे पतो ई न पियो आहे। उन लाइ जवाब आहे, प्रभु हिते आहे, पतो जिन कयो आहे। जॾहिं भिटकी भिटकी करे माण्हू पंहिंजे हृदय में ईंदो, उते वेठो आहे उहो परमात्मा। हृदय जी आवाज उहा ई परमात्मा जी आवाज आहे। इहा ॾाढा दफ़ा ईंदी आहे आवाज, पर असां एॾो जुड़ियल आहियूं संसार सां, एॾा अटैच आहियूं संसार में, मां ऐं मुंहिंजो, तूं ऐं तुंहिंजो, इन में फाथल आहियूं। कंहिं ॾींहुं मां ऐं मुंहिंजो साइड करे, तूं ऐं तुंहिंजो बि साइड करे, शांत थी करे, साक्षी थी करे केवल ॾिसो संसार खे, तव्हां परमात्मा सां जुड़ी वेंदा। रामचरित मानस इहो चयो आहे, मैं और मोर तोर तय माया, माया बसि इहा ई आहे, मां ऐं मुंहिंजो, तूं ऐं तुंहिंजो। पाण छा कंदा आहियूं, अगरि मां छॾे बि ॾियूं त वरी तूं रहिजी वेंदो आहे, तूं छॾे ॾियूं त मुंहिंजो रहिजी वेंदो आहे, मुंहिंजो बि छॾियूं त वरी तुंहिंजो रहिजी वेंदो आहे। त चारई शयूं छॾण लाइ चयूं वयूं आहिनि, मां ऐं मुंहिंजो, तूं ऐं तुंहिंजो।
तुंहिंजो छॾण त पाण ज्यादा आवश्यक आहे। पाण इंसान कंहिंजो हू ॾिसी करे, उन्नति ॾिसी करे हू थी वेंदा आहियूं, विचलित थी वेंदा आहियूं। कंहिंजो धन ॾिसी, कंहिंजो रुतबो ॾिसी, कंहिंजो वॾो आडंबर ॾिसी, इहो ई आहे तुंहिंजो, इहो बि छॾिणो आहे। जो असांखे कंहिंजो बि सांसारिक उन्नति इम्प्रेस न करे सघे, उहो तुंहिंजो बि छुटे ऐं मुंहिंजो त छुटे ई छुटे। उहो त छुटणु खपे कि जॾहिं असां ॿिए जो हेॾो वॾो छॾे ॾिनोसीं त पंहिंजो नंढो बि त छॾिणो पवंदो न, कि मुंहिंजो बि कुझु कोन्हे ऐं मां बि कुझु कोन आहियां ऐं तूं बि कुझु कोन आहीं। इहे सभु छॾिबो आहे जेॾी महिल, त उनखे चइबो आहे बाक़ी साक्षी अवस्था। परमात्मा बि साक्षी आहे ऐं जेको मनुष्य साक्षी आहे, जेको परमात्मा सां जुड़े थो, उहो बि साक्षी थो थी वञे। साक्षी भाव जो अर्थ आहे कि हिन संसार खे केवल ॾिसणु, उनमें फासी न वञणु, केवल ॾिसणु, उनमें राग न, द्वेष भी न, बस केवल ॾिसणु। जीअं घुमण वञिबो आहे, जीअं बोरवन में घुमण वञिबो आहे, चक्कर लॻाए करे हली अचिबो आहे, उते को झंडो कोन ॻाड़े अचिबो आहे, उते कोई का शइ खणी न अचबी आहे। प्रकृति में चक्कर लॻाइण वञिबो आहे त घुमण वञिबो आहे। तीअं ई संसार केवल घुमण जे लाइ आहे, फासण जे लाइ न। फाथासीं त पोइ माया में फासी वेंदासीं। केवल असां ॾिसूं, केवल दर्शन कयूं कि कीअं आहे संसार, मुंहिंजो कान्हे, तुंहिंजो बि कान्हे, बस कीअं आहे ॾिसूं। उनमें हिकु आनंद आहे, उनमें हिकु विश्राम आहे, उनमें असांजो हृदय खुली वेंदो आहे। ऐं जीअं ई हृदय खुलंदो आहे, तीअं हृदय मां परमात्मा जो आवाज़ ॿुधण अचणु लॻंदो आहे। साफ़ साफ़ ॿुधण में ईंदो आहे कि मुंहिंजो हृदय हीअं थो चए। पोइ उते चइनि माण्हुनि खे स्थान न हूंदो आहे। जेको चवंदा आहियूं न, 4 माण्हू छा चवंदा, उन्हनि जी जॻह न हूंदी आहे उते जिते हृदय ॻाल्हाईंदो आहे। उते बस पोइ परमात्मा ॻाल्हाईंदो आहे। हिकु बुजुर्ग बुढ़ी माई पोटली खणी करे केॾा वञे पई, उन पोटलीअ में पैसा बि हुअसि। जंगल जो रस्तो हो, हिकिड़ो घुड़सवार उतां लांघाऊ थियो त माई हुनखे चयसि थी, बेटा मूंखे लिफ्ट ॾींदे, घोड़े ते वठी हल, मूंखे जंगल जे पार छॾ खणी। उन छोकिरे चयईंसि, न मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, मां त वञा थो, मूंखे पंहिंजा ई ॾाढा कम आहिनि। छोकिरो अॻिते वियो त उनजी बुद्धीअ, उनजो मन हलियो, चालाक मन हलियो। सोचे हिन जंगल में ॿियो कोई त आहे कान, हिन बुढ़ी माईअ खे वठी वञा असां, हिन जी पोटली खसे करे ऐं हिनखे धिको ॾेई अॻिते हली वञा हा न, ग़लती थी वई। उहो छोकिरो वापसि मुड़ियो। हेॾा बुढ़ी माईअ जे वरी हृदय में छा आयो कि सुठो थियो, मां बि पागल हर कंहिंखे थी चवां कि लिफ्ट ॾे, मां इहो छो न पई सोचां कि हो मूंखे फुरे बि पियो सघे, मुंहिंजी पोटली खणी हली वञी पियो सघे धिको ॾेई। सेम इहो ई हिन माईअ बि सोचियो। उहो छोकिरो आयो, चयसि हल वे घोड़े ते वे, केॾा छॾे अचो, मां छॾे थो अचां। माई चयसि थी, हाणे न, हाणे मां पाण ई हली वेंदसि, हाणे ज़रूरत कान्हे। छोकिरे जी शकल ई लही वई। माईअ चयसि, कहिड़ो भरोसो, तूं मूंखे रस्ते ते धिको ॾेई फिटो करी। बुढ़ियूं त चई ॾींदियूं आहिनि न साफ़ साफ़ मुंहं ते। छोकिरे जी शकल लही वई। छोकिरो त वञण लॻो, पर वेंदे वेंदे पुछेसि थो, तोखे इहो ॿुधायो कंहिं? त माई चयसि, जंहिं तोखे ॿुधायो न, उन ई मूंखे ॿुधायो। घट घट जे अंदरि ॿोले पई, आत्मा वेठो आहे सभ जे दिल में, पाण परमात्मा, कोई ॿुधण वारो बस हुजे। काश असांजे जीवन में ईअं कुझु थिए, जेके ही ॻाल्हियूं ॿुधूं पिया था, ईअं थिए जो असांजो हृदय खुले
ऐं हृदय में वो परमात्मा जो आवाज़ स्पष्ट ॿुधण में अचे ऐं असां उन सां ॻाल्हियूं कयूं, उन सां मिली वञूं, पोइ असां हीअं चई सघंदासीं। हिकु भॼन सुठो लॻो त मां खणी आयो आहियां। जॾहिं परमात्मा ईंदो न त इहे भाव मुंहिंजे दिल जो त दिलबर अॼु अंगण में आयो आयो मुंहिंजे दिल जो त दिलबर अॼु अंगण में आयो आयो मुंहिंजे रूह जो त रहबर अॼु अंगण में आयो आयो मुंहिंजे दिल जो त दिलबर अॼु अंगण में आयो होवस जहे हो त ख़ातिर वरहन खां वेगाणी होयस जहे हो त ख़ातिर वरहन खां वेगाणी फिरस पे जंहिंजे ख़ातिर दर दर थी दीवानी मुंहिंजी सार लहण लाइ अॼु अंगण में आयो मुंहिंजे दिल जो त दिलबर अॼु अंगण में हिते त आमा कंहिंजो नालो किरन त कान्हे त उनखे समर्पित धुन भॼन न सभु धुन भॼन त उनखे समर्पित आहे। मंदर महबूब ख़ातिर दिल खे बणायो मंदर महबूब ख़ातिर दिल खे बणायो मुशरधा जे गुलनि सां तंहिंखे सजायो मुंहिंजे मन जो त महरम अॼु अंगण में आयो आयो मुंहिंजे मन जो त महरम
वेही दिल पर सा दिल जो हाले मोरी दुस वेही दिल पर सा दिल जो प्रीत जो पाई जाम जीवत हिसा जोरी दुस मुझे सिर जोत साजन लगे मंगण में आयो मुझे सिर जोत साजन लगे अंगण में मुझे रूह जोत रह पर लगे अंगण में मुझे दिल जोत दिल पर लगे अंगण हृदय में बैठल परमात्मा ईश्वर सर्वभूताना हृदय अर्जुन तिष्ठति। हे अर्जुन, ईश्वर सभिनी जीवन जे हृदय में वेठो आ, स्थित आ। उन जी शरण में पओ, उन खां पुछीस छा कया जीवन में। असां सभिनी जे अंदर भगवान वेठो आ, उन खां पुछो कि छा कया। हाणे उन लाइ सभिनि खां पहिरीं असांखे होॾां वञिणो पवंदो, हृदय ताईं। ॾाढा थोरा माण्हू त जीअंदा आहिनि हृदय सां। उन जा कुझु लक्षण जेके आहिनि असां पहिरीं बि चर्चा करे चुका आहियूं। हिकु दफ़ो वरी ॻाल्हि आई आहे त ॿुधूं पाण कि जेको माण्हू हृदय सां जीअंदो आहे उन जूं निशानियूं कहिड़ियूं, उन जा लक्षण कहिड़ा। हीअ प्रेम, वो थोड़ी थोड़ी देर में प्रेम में भरिजी वेंदो। थोड़ी से कोई उनखे प्रेम ॾे त जल्दी प्रेम में भरिजी वेंदो। ये हृदय वारे माण्हूअ जी निशानी। आस्था, उनजी आस्था हूंदी आहे परमात्मा में, सत्संगनि में, शास्त्रनि में आस्था हूंदी आहे उनजी। सत्य सां प्रेम, जेको माण्हू दिल सां जीअंदो आहे न, हृदय सां, उनजो सच सां प्रेम हूंदो आहे। उहो सच ॿुधी करे बुरो न मञींदो आहे, बल्कि जिते सच जी रुगो चर्चा शुरू थींदी आहे त उनजा कन खड़ा थी वेंदा आहिनि। आकर्षण थींदो आहे उनजो। चेक कजो, छा सच ॿुधी करे तव्हांजा कन खड़ा थींदा आहिनि? हिकदमि ध्यानु वेंदो आहे ऐं उन चर्चा में शामिल थींदा आहियो कि सही छा आहे, ग़लति छा आहे। हिकु थींदो आहे कि पंहिंजो पाण खे सही साबित करणो ई आहे। जिते बहस थींदी आहे न, उते हिकु ई लक्ष्य हूंदो आहे कि मां सही साबित थियां। बसि सही छा आहे उन सां मतिलबु कान्हे, मां जेको चवां उहो सही मञियो वञे, इहा कोशिश हूंदी आहे। पर जिते सत्संग हूंदो आहे, जिते संवाद हूंदो आहे, उते पंहिंजी चिंता न हूंदी आहे। उते इहा चिंता हूंदी आहे कि सही छा आहे, सत्य छा आहे, उहो थियणु खपे। त छा तव्हांखे पंहिंजी चिंता हूंदी आहे? कॾहिं वेंदा आहियो किथे ज़ालुनि में थियण, पंचायत में, कचहरीअ में, ॿियो छा चइबो आहे, पराई पचरुनि में, जेॾी महिल ॻाल्हियूं करण वेंदा आहियो न 4-5 मायूं, त उते पंहिंजी चिंता हूंदी अथव या सत्य जी चिंता हूंदी अथव कि सही छा आहे उहो प्रगट थिए थो या नथो थिए, या पंहिंजी हूंदी अथव मां हाईलाइट थियां थी या नथी थियां। सोचजो, 5 मां 4 मायूं त हाईलाइट थियण जी चिंता कंदियूं आहिनि। हिकु हूंदी का जेका सत्य जी चिंता कंदी आहे, छो त उनखे सत्य सां प्रेम आहे, छो त उहो हृदय सां जीअण वारो ई मनुष्य आहे। हृदय सां जीअण वारो सत्य सां प्रेम कंदो, या निशानी आहे।
ऐं उन वटि परमात्मा प्रगट थींदो हृदय में। ॿी निशानी आहे उदारता। हृदय सां जीअण वारो उदार हूंदो आहे। उन जेका संकीर्ण मानसिकता न हूंदी आहे, उहो कंजूस न हूंदो आहे, उनजी सोच छोटी न हूंदी आहे, उनजो हृदय विशाल हूंदो आहे। प्रचुरता, हुनखे भली ॿियनि खां घटि हुजे वधीक हुजे, हू हमेशा चवंदो आहे मूं वटि ॾाढो आहे। हू थोरे में ई ख़ुशि हूंदो आहे कि मूं वटि ॾाढो कुझु आहे, आनंद पाइण लाइ मूं वटि आहे। हू स्वतंत्र हूंदो आहे। हृदय सां जीअण वारो कॾहिं बि पराधीनता स्वीकार न कंदो। हू कमु कोई बि कंदो, चाहे घर जो कंदो या जॉब कंदो, पर हू स्वतंत्र हूंदो, पंहिंजी इच्छा सां कमु कंदो। स्थिर हूंदो हू जिद्दी कोन हूंदो। हृदय सां जीअण वारो कठोर कोन हूंदो। हू तयार हूंदो, अगरि कुझु ग़लती उनजी आहे त मञण लाइ तयार हूंदो, ऐं कुझु नई धारणा अचे थी जेका हिनजी पुराणी धारणा खे कटे थी त ही स्वीकार कंदो। इनखे लचीलोपन चइबो आहे। खुले दिल जो, खुले दिमाग़ जो हूंदो उहो माण्हू, खुलियल हूंदो, स्पष्ट हूंदो, कुझु बि लिकाए न रखंदो। ऐं उहो सेवा बि कंदो आहे, कंहिंजे कमु ईंदो आहे। गुमनाम रही करे कमु कंदो आहे, लिकी करे सेवा कंदो आहे, हाईलाइट थियण लाइ न। असां ॿई ॻाल्हियूं हिन में ॿुधियूं आहिनि हिननि ॾींहंनि में। हिकिड़ा अहंकार सां जीअंदा आहिनि, हा, त इन्हनि भगवत गीता में कृष्ण ॿ ॻाल्हियूं चयूं आहिनि। हिकिड़ा अहंकार सां जीअंदा आहिनि ऐं अॼु थो चए ॿिया हृदय सां जीअंदा आहिनि। हृदय सां जीअण वारा परमात्मा सां मिली वेंदा आहिनि। अहंकार सां जीअण वारा परमात्मा खां दूर थी वेंदा आहिनि ऐं फासी वेंदा आहिनि संसार में, मां ऐं मुंहिंजे, तूं ऐं तुंहिंजे में। उहे प्रसिद्धीअ जे पुठियां भॼंदा आहिनि अहंकारी, ऐं हृदय वारा लिखी करे बसि आत्मा पंहिंजे आत्मानंद में हूंदा आहिनि, आनंद में हूंदा आहिनि। त श्री कृष्ण भगवान चए थो कि हे अर्जुन, ईश्वर जेको आहे सभिनी भूतनि में स्थित, सभिनी जीवन में स्थित आहे, हृदय में स्थित आहे। उहो त प्रेरणा बि कंदो आहे कि छा कजे छा न कजे। तूं उनजी ॿुध, मुंहिंजी न ॿुध। मूंखे तूं भगवान नथो मञे, न मञे। हैरानीअ जी ॻाल्हि आहे, कृष्ण खे माण्हू भगवान कोन सम्झो, छो त भाई साम्हूं हो। पोइ उन्हनि जलेबियुनि खे कीअं मान्यता मिली वई, तव्हां ॿुधायो? त मान्यता ॿियनि कीअं ॾेई छॾी, ॿियनि स्वीकार कीअं करे वरितो? हा, इहो कूड़ में ई कयो अथनि, कूड़ में, पर कयो त अथनि। हा, पहिरीं लोभ में मञनि, हाणे डप में उनखे बचाइनि पिया थियूं। इहा ई ॻाल्हि आहे। पहिरीं त मञी विया, थोरे स्वार्थ में, थोरी तारीफ़, थोरी प्रशंसा, थोरी सहानुभूति। खैर, पर इहा आहे त अजीब ॻाल्हि। कृष्ण खे भगवान कोन मञियो वियो, साम्हूं हो त हिननि खे कीअं था मञनि जेके चवनि था असां भगवान आहियूं। हिकु बि न, अलाए घणा 35 त बैरागढ़ में आहिनि भगवान। हुते आहिनि छा? हुते समझदार माण्हू आहिनि। त हिते हेॾा भगवान वीचारा कोरोना में घर वेही रहिया आहिनि, छा कजे। ईंदा वरी ईंदा, कॾहिं ईंदा हिननि खे बि कोन्हे ख़बर। पर असली भगवान असांजे हृदय में वेठो आहे, उहो असांजो निजी आहे, असां सां ॻाल्हियूं कंदो आहे। असांखे बसि ॿुधणु अचणु खपे, अहंकार छॾे करे। त हिते असां सत्संग खे विराम था ॾियूं, वरी पोइ ॿुधंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।